नाज़रीन अहम ख़बर अमा खे ॾियूं पिया त कोटड़ी स्टेशन भरिसां रेलवे सिग्नल जे लखे रुपयनि जी मालियत जूं तारूं ऐं सिग्नल ट्रांसफार्म चोरी थी वियो आहे। सिग्नल ट्रांसफार्म चोरी थियण सबब हैदराबाद खां कराची ताईं गाॾियुनि जी अच वञ मुअत्तल थी वई आहे। सिग्नल इंस्पेक्टर अली खान लगारी चयो आहे त गाॾियुनि जी आमदोरफ़्त पर्ची सिस्टम तहत शुरू कई वई आहे। ॿिए तरफ़ कोटड़ी थाणे ते सिग्नल इंस्पेक्टर अली खान लगारी जी फरियाद ते नामालूम चोरनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। दाख़िल कयल केस में ॼाणायो वियो आहे त कोटड़ी स्टेशन भरिसां हिरण चौक तां अणॼातल चोर 20 खां 30 फुट जूं 4 सिंगल केबलूं ऐं 1 सिंगल ट्रांसफार्म चोरी करे विया आहिनि, जंहिं सबब सिग्नल सिस्टम मुअत्तल थी वियो आहे ऐं डाउन ट्रैक ते मुसाफ़िर गाॾियुनि जी अच वञ देर थी रही आहे। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर अव्हां खे ॾियूं पिया त कोटड़ी स्टेशन भरिसां रेलवे सिग्नल जे लखे रुपयनि जी मालियत जूं तारूं ऐं सिग्नल ट्रांसफार्म चोरी थी वियो आहे। सिग्नल ट्रांसफार्म चोरी थियण सबब हैदराबाद खां कराची ताईं गाॾियुनि जी अच वञ मुअत्तल थी वई आहे। सिग्नल इंस्पेक्टर अली खान लगारी चयो आहे त गाॾियुनि जी आमदोरफ़्त पर्ची सिस्टम तहत शुरू कई वई आहे। ॿिए तरफ़ कोटड़ी थाणे ते सिग्नल इंस्पेक्टर अली खान लगारी जी फरियाद ते नामालूम चोरनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। दाख़िल कयल केस में ॼाणायो वियो आहे त कोटड़ी स्टेशन भरिसां हिरण चौक तां अणॼातल चोर 20 खां 30 फुट जूं 4 सिंगल केबलूं ऐं 1 सिग्नल ट्रांसफार्म चोरी करे विया आहिनि, जंहिं सबब सिग्नल सिस्टम मुअत्तल थी वियो आहे ऐं डाउन ट्रैक ते मुसाफ़िर गाॾियुनि जी अच वञ में देर थी रही आहे।